सब कंहिंखे ख़ुदा उहो थो ॾे जो उन जे लाइक़ु हुजे। दोस्तो, हिकिड़ो फ़लसफ़ी हिकिड़े बाग़ में सैर करे रहियो हो। तफ़रीअ दौरान खेसि हिकु ॻाल्हि मुंझाए विधो। हू सोचण लॻो त ॿेर जो वणु हिकु मज़बूत वणु आहे, पर ॿेर नंढड़ा अथसि। गिदिरे जी वल तमामु कमज़ोर आहे, पर गिदिरा तमामु वॾा अथसि। हुअण त ईअं घुर्जे हा त गिदिरे जहिड़ो शाही फल ॿेर जहिड़े वण में ऐं ॿेर जहिड़ो नंढड़ो फल वल में हुजे हा। ॿेर जे वण हेठां बीही इहो सोचे ई रहियो हो जो मथां हिकिड़ो ॿेरु किरियो ऐं संदसि ठोड़ में ठाह थी वियो। ठका सां संदसि दिमाग़ में तब्दीली अची वई ऐं चवण लॻो त जेकॾहिं हिन ॿेर जी जाइ ते गिदिरो हुजे हा ऐं मथे में ट्राड़ थी वञे हा त अॼु मथो ॿ अध हुजे हा। शुकुर अल्हम्दुलिल्लाह जो ॿेर जे वण में नंढा ॿेर था थियनि। ख़ुदा ताला जी तख़लीक़ ते गौर कंदे चवण लॻो त सभु कंहिंखे ख़ुदा ताला उहो थो ॾे जो उन जे लाइक़ु आहे। मतिलबु त ख़ुदा ताला सुञाणे सिंग ॾे थो। ॿिलीअ खे पर हुजनि हा त झिरकियुनि जो झरणु बचो नास करे छॾे हा। दोस्तो, वीडियो पसंदि आई हुजे त शेयर ज़रूरु कजो ऐं कमेंट्स में पंहिंजे यारनि दोस्तनि खे मेंशन बि ज़रूरु कजो।